मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। गैरुल्लाह जे नाले ते ज़िबह करण कुरान हकीम जी आयत आहे। अल्लाह ताला छा फरमायो, हुर्रिमत अलैकुमुल मैततु, हुर्रिमत अलैकुमुल मैततु। ए इंसानो तव्हांजे मथां असां हराम कयो आहे, तव्हांजे मथां असां हराम कयो आहे मैतू, यानी उहे जानवर जेके खाइण में हिलाल आहिनि, यानी बकरी में गहूं उठ हे हिलाल आहिनि। अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं अगरि इहे मरी था वञनि न, पंहिंजे मौत मरी था वञनि, अल्लाह ताला फरमायो हाणे इन्हनि खे खाइण बि तव्हांजे लाइ हराम आहे, इहे न खाओ। हे हिकु नंबर ते अल्लाह ताला फरमायो तव्हांजे मथां असां मेते खे हराम कयो आहे। ॿिए नंबर ते अल्लाह ताला फरमायो वदमो, तव्हांजे मथां रत बि असां हराम कई आहे, त मुस्लमान रत न पीअनि ऐं न ई रत खे कंहिं शइ में विझी करे खाइनि, हे बि तव्हांजे मथां हराम आहे। टे नंबर ते अल्लाह ताला फरमायो व लहमुल खिंज़ीरे, सूअर जो गोश्त बि मुस्लमान जे लाइ हराम आहे, कंहिं क़िस्म जो मुस्लमान क़रीब न वञे न ई खाई। पोइ अल्लाह ताला छा फरमायो, अल्लाह ताला फरमायो वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाहि बिही। हा साईं हाणे अचो, अल्लाह ताला फरमायो जेको ज़िबई कनि था, छेले खे ज़िबह कनि था मां अल्लाह जे नाले खां सवाइ ॿिए कंहिंजे नाले ते, अल्लाह ताला फरमायो उहो बि ईअं हराम आहे जीअं मोल जानवर खाइणु हराम आहे, जीअं रत पीअणु हराम आहे, जीअं सूअर खाइणु हराम आहे। अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो जेको मां अल्लाह जे नाले खां अलावा ॿिए कंहिं जॻह ते वञी करे ज़िबह कनि था ऐं चवनि था हिन जेको आहे पीर जे लाइ असां ज़िबह कयूं था ऐं इहो पीर असांजी हे शइ क़बूल कंदो, अल्लाह ताला फरमायो हराम आहे, जीअं सूअर जो गोश्त हराम आहे। माण्हू तावील कंदा न साईं, साईं असां अल्लाह जो नालो एड कयूं था न, साईं अल्लाह जो नालो जॾहिं तव्हां एड कयो था, शदादकोट में ज़िबह छाजे नथा कयो, वञो जेसिताईं असां कलंदर ते न पहुचंदा तेसिताईं ज़िबह ई न थींदी, जेसिताईं असां हाकिम शाह सरकार ते न वेंदासीं तेसिताईं असांजो बकरो जेको आहे क़बूल थींदो ई न। त अक़ीदो छा बीठो, यानी शदादकोट में ख़ुदा न आहे न, यानी शदादकोट में अल्लाह न आहे न, जो तव्हांजो अक़ीदो आहे उते वञी करे ज़िबह कंदा त क़बूल थींदो। हे त अल्लाह जे नाले ते न कई आहे, हे तव्हां पोइ इन पीरनि जे नाले ते कई आहे। हा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में बि हूंदो हुयो, मुशरिक अची करे बुतनि जे नाले ते ज़िबह कंदा हुया। ऐं जेकॾहिं अॼु कोई बि मुस्लमान चए मां हिते शदादकोट में पंहिंजे घर में जेको छिलो ज़िबह न कंदुमि, पुटु ॼाओ आहे वञी करे मां कलंदर शहबाज़ ते, सचल सरमस्त ते, हाकिम शाह सरकार ते, उते वञी करे जेको मां ज़िबह कंदुमि, हिते न कंदुमि, उते मुंहिंजो क़बूल थींदो। सर भले पोइ अल्लाह जो नालो खणी एड बि कयो त बि जेको आहे इहो खाइणु हराम आहे, यानी हिते अल्लाह नथो ॿुधे उते अल्लाह ॿुधंदो। हाणे कोई ईअं न चए त साईं को तव्हां हिन खां मुखालिफ़ हो, साईं कलंदर शहबाज़ सचल सरमस्त इन खे असां वक़्त जो गुण सम्झूं था, वक़्त जो ओलिया मञूं था, वॾो बुज़ुर्ग सम्झूं था। हा उते वञी जेके मुस्लमान सजदो कनि था, ज़िबई कनि था, आजिज़ी कनि था, औलाद उन्हनि खां घुरनि था, उनखे पंहिंजो मुश्किल कुशा सम्झनि था, हे सभु शयूं ग़लति आहिनि। क़ुर जे टकर में इहा ॻाल्हि आहे, इन शइ खे असां बिल्कुलु तस्लीम न कंदासीं। बाक़ी उन्हनि जी असां ताज़ीम कंदा आहियूं, उनखे वक़्तु ओलिया मञींदा आहियूं, बुज़ुर्ग मञींदा आहियूं, सभु ताज़ीमूं कंदा आहियूं। बाक़ी इहा ताज़ीम न कंदासीं, सजदो न करिणो आहे उते छेलो ज़िबह न आहे करिणो, उतां औलाद न आहे घुरणी, उतां पंहिंजा मसाइल खे हल करिणो न आहे। मसाइल खे हल अल्लाह कंदो आहे, औलाद अल्लाह ॾींदो आहे, मुश्किल खां दूर अल्लाह कंदो आहे, मुंहिंजे तमामु मामलात खे अल्लाह हल कंदो आहे, अल्लाह खां सवाइ कोई बि हल न कंदो आहे। हे क़ुर जी असुली तौहीद आहे। भले जेको आहे मुंहिंजी खोपड़ी में कंहिं मुस्लमान जी खोपड़ी में ॻाल्हि नथी अचे न, त इहा खोपड़ी जो वञी करे किथे इलाजु कराई, हे असुली तौहीद इनखे चइबो आहे। त हे ॻाल्हियूं ॾिसो, मां ॻाल्हि खां जेकी ॻाल्हि कंदो आहियां क़ुर जे मुआफ़िक़ कंदो आहियां। ऐं ॿिए नंबर ते मां वटि मज़बूत दलील हूंदा, मुंहिंजो कमु जेको रिकॉर्डिंग ते आहे। कंहिं माण्हू खे कोई एतिराज़ आहे न साईं तव्हां ॻाल्हि जेकी इहा ॻाल्हि ग़लति कई आहे, साईं मुंहिंजी इन ॻाल्हि खे जेकी रिकॉर्ड थिए थी न, इनखे चैलेंज आहे कोई रद्द करे ॾेखारे मुंहिंजी ॻाल्हि खे। हा